अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मोहब्बत जे मैदान में अची पेर पिया, सिर वढण धड़ धार धरण, इहे सिंगार सदा ॾींदा मूं ॾिठा मथा महबूबन लाइ। भलारे बिरदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि ॿिन्ही महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 17 जुलाई 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जो मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लाम लही सघनि। दुनिया जी तरक़ी तरफ़ गामज़न, ही जहान तोड़े जो हाण चंड ताईं पहुचण जी सघ बि रखे थो। तोड़े जो हीअ माण्हू मिंटनि में दुनिया खे तबाह करण जी ताक़त बि रखे थो। बचाव जा बि अनेक ज़रिया ईजाद थी चुका आहिनि। न ॼाण साइंस जी तरक़ी हाणे किथे दंग कंदी। जीअं जीअं दुनिया तरक़ी करे पई तीअं तीअं अनेक नशा ईजाद थींदा पिया वञनि। उहे नशा जेके मिंटनि में सुकून बि ॾियनि था ऐं हयातियुनि जूं हयातियूं बर्बादु करे छॾींदा आहिनि। तव्हां तस्वर कयो, सोन जहिड़ी जवानी ईअं ई तबाह थी वञे ऐं माण्हू नशे जी नज़र थी हयाती वञाए वेहे त पोइ भला हिन दुनिया में अचण जो फ़ाइदो ई कहिड़ो? माण्हू जे मन जो बि कहिड़ो ॾोह? फ़रारे जा रस्ता ॻोल्हींदे ॻोल्हींदे जॾहिं सुकून जी तलाश में हू नशे जो आदी बणिजी थो वञे तॾहिं हुन लाइ सॼो सारो जग जहान नशो ई हुजे थो। शुरूआत में सुकून बि मिले थो, ख़ुशी बि मिले थी, पर पोइ उहा आदत नेठि माण्हू खे बीमारियुनि जे वर चाढ़े छॾे थी ऐं पोइ माण्हू में न त उहा सघ बाक़ी सलामत रहंदी आहे, न वरी माण्हू जी सिहत में के सुधार अची सघंदा आहिनि। हिन वक़्तु जॾहिं नित नवां नशा ईजाद थी चुका आहिनि तॾहिं आइस वारो नशो बि आम थींदो पियो वञे। आइस नशो जंहिंजो असुलु नालो त मेथ एम्फेटामिन आहे। जेकॾहिं ॼमियल बर्फ़ जी शिकिल में हुजे त उनखे क्रिस्टल मेथ, जेकॾहिं पाउडर जी शिकिल में मिले त उनखे स्पीड चइबो आहे। आइस हिकु मसनूई दवा आहे जेका कुदरती तौरु न पर लेबॉर्ट्री में कीमियाई मादनि जे ख़तरनाक मेलाप सां ठाही वञे थी, जिन में कुझु आम घरेलू शयुनि खे बि ख़तरनाक तरीक़े सां इस्तेमालु कयो वेंदो आहे। ठाहिण लाइ उनजो ग़लति इस्तेमालु मेथ कयो वेंदो आहे। कीमियाई मवाद जहिड़ो कि ज़रई सामान में कमु ईंदड़ अमोनिया, बैटरियुनि ठाहिण में कमु ईंदड़ लिथियम, माचिस ठाहिण लाइ कमु ईंदड़ रेड फास्फोरस, रंग ठाहिण लाइ टोलिन, रंग साफ़ करण लाइ एकेटून, इहे सभु मवाद पाण में तमामु ख़तरनाक ऐं ज़हरीला हूंदा आहिनि ऐं उन्हनि जे मेलाप सां आइस ठाहियो वेंदो आहे। इहो अमल धमाके, ज़हर ऐं बाहि जो सबबु बणिजी सघे थो। ठाहिण वारा माण्हू आमतौर ते ग़ैरक़ानूनी लेबॉर्ट्रियुनि में ही कमु कंदा आहिनि। आइस हिकु सिंथेटिक मनशात आहे जेका एसाबी निज़ाम खे तेज़ कंदी आहे। इहा मनशात आमतौर ते ख़ुशी, तवानाई, ध्यानु वधाईंदी आहे, पर वक़्त सां गॾु दिमाग़ तोड़े जिस्म लाइ ख़तरनाक तरीन साबित थिए थी। हीउ हिकु अहिड़ो नशो आहे जंहिंजे पहिरें इस्तेमाल खां पोइ माण्हू में ख़ुशी जा हार्मोन्स इंतिहाई सरगर्म थी वेंदा आहिनि ऐं जाॻंदा आहिनि, जंहिंजे करे इंसानु बेहदि ख़ुशी महसूसु कंदो आहे। आइस जो नशो 36 खां 72 कलाकनि ताईं रहे थो। उहो शख़्स 72 कलाकनि ताईं जाॻंदो रहे थो। आइस जो पहिरियों भेरो इस्तेमालु करण सां इंसान खे जेका ख़ुशी मिले थी उहा आहिस्ते आहिस्ते घटिजी वेंदी आहे ऐं उन सां गॾु माण्हू आइस जो हिकु वॾो डोज़ ॾींदा आहिनि त जीअं हूअ पहिरीं ख़ुशी महसूसु करे सघनि। वक़्तु गुज़रण सां गॾु आइस माण्हू जे हॾनि एसाबी निज़ाम खे पकिड़े थी ऐं पोइ उहो माण्हू उन बदसूरत अमल जो आदी थी वञे थो।
इंसानी सिहत जा नुक़सान, जंहिंमें निंड जो घटिजणु, तवजह जो उन टाइम ते वधणु पर दाइमी ख़तमु थियणु, आरज़ी ख़ुशी जो अहसासु, बेचैनी, ॾुख, डपु, वहम, शक, ख़्यालनि जो तकिड़ो अचणु वञणु, कावड़ में वाधारो, दिमाग़ जो सुन थियणु, दिलि जी धड़कण ते असरु, रत जे दबाव में वाधारो, निंड वञाइणु, ॾंदनि जो वञणु, चहिरे ते दाग़ ज़ाहिर थियणु, बार बार इस्तेमालु करण लाइ जतन, रिश्तनि जी साञा ख़तमु, समाजी लाॻापा ख़तमु, जीअं जीअं डोज़ वधे थो तीअं बेचैनी वधे थी। हीउ नशो हवास ख़तमु करे लाइलाज करे मौत जे ठिकाणे लॻाए थो। हीउ नशो पाकिस्तान, इंडिया, अफ़गानिस्तान सां गॾोगॾु अमेरिका जूं काफ़ी रियासतूं, मैक्सिको, थाईलैंड, बर्मा, फिलिपाइन, चाइना, ॾखण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड, रूस, ॾखण अफ्रीका ऐं ॿियनि बि काफ़ी मुल्कनि जा माण्हू इस्तेमालु कनि था। काफ़ी मुल्कनि में हिन जे ठाहिण ते पाबंदी लॻल आहे। रिपोर्टूं आहिनि त हिन वक़्तु अफ़गानिस्तान सभ खां वधीक हीउ नशो तयारु कंदड़ मुल्क आहे। सभिनी नशनि मां हीउ वाहिद नशो आहे जंहिं जे पहिरियों भेरो वापराइण सां हार्मोन सरगरम थी वञनि था, पोइ उन्हनि खे ज़रूरी ॿीहराइश जो डोज़ खपे। हाणे हीउ नशो दुनिया लेवल ते रुख़ इख़्तियार करे रहियो आहे। जेकॾहिं लोकल सतह ते हिन जी रोकथाम न थी त केतिरा ई घर रोज़ जे बुनियाद ते उजड़ंदा। मवाली नासूरती शहर जे घटियुनि में ॻोठनि सभिनी जो जीअण जंजाल कंदा। मक़ामी सतह ते क़ानून जो सहारो वठी जेके वॾा सप्लायर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कराइणु हर सुठे शहरी तोड़े फ़र्द जो फ़र्ज़ु आहे। इहे न सिर्फ़ु असांजी क़ौम जा दुश्मन आहिनि पर मुआशिरे खे हिकु वॾे नासूर मर्ज़ में मुब्तला कंदा वञनि जंहिंजो अज़ालो शायदि सदियुनि में बि न थिए। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवांजो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। साईं जा पाण ॼाणूं था त हयाती नेठ फ़न आहे। हयाती जे हिन सफ़र में माण्हू नेठ मोकिलाए थो वञे। नामियारो शाइर, लेखक, आलिम, अतीब मौलाना अब्दुल क़यूम जोहर बिरोही बि लाॾाणो करे वियो। जोहर बिरोही जंहिंजो असुलु नालो त अब्दुल क़यूम बिरोही हो, पर हुन जोहर बिरोही जे नाले सां मञता माणी। हुन 29 जनवरी 1950 ते थरीचाणे तालुके पनियाकिल ज़िले सखर में जनमु वरितो। मैट्रिक दर्स निज़ामी ऐं दौराए तफ़सीर जा इम्तिहान पास कयाई। अदबी लिहाज़ खां नामियारो मुहक़िक़ शाइर ऐं नक़ाद थी गुज़रियो। हुन बुनियादी तालीम मुख़्तलिफ़ दीनी मदरसनि मां हासिलु कई। हुन मदरसा अरबिया फ़रीदाबाद, मदरसा अरबिया दारुल क़ुरान मेहड़, मदरसा अरबिया क़ासिमुल उलूम घोटकी ऐं मदरसा अरबिया अनवरुर रहमान दरियाखान मरी नवाबशाह मां दीनी तालीम पिराइण बाद जामिया अशरफिया सखर मां साल 1970 में दरस निज़ामी जी तकमील कई। मेहड़ भरिसां मदरसा हिफ़्ज़ुल क़ुरान में उस्ताद मुक़ररु थियो। हुन मैट्रिक जो इम्तिहान 1992 में हाई स्कूल मेहड़ मां पास करण बाद 1994 में बैनुल अक़वामी इस्लामी यूनिवर्सिटी इस्लामाबाद मां दावा कोर्स मुकमिल कयो। उन दौरान मदरसा अरबियल उलूम रहीम यार ख़ान ऐं शेख तफ़सीर हज़रत मौलाना अब्दुल गनी जाजरवी खां 2 दफ़ा क़ुरान पाक जो तफ़सीर पढ़ियो ऐं तजवीद में उस्ताद कारी मोहम्मद मदनी वटि तालीम पूरी कयाई। साल 1974 खां मदरसा अरबिया मोहम्मदिया फ़रीदाबाद में दीनी मोलम जी हैसियत सां दरस ऐं तदरीस जे अमल में मसरूफ़ रहियो। जोहर बिरोही 1972 खां सिंधी ऐं बिराहवी अदब जी दुनिया में दाख़िल थियो। उन हवाले सां बिराहवी ॿोली में मोहतरम नूर मोहम्मद परवाना संस रहनुमाई कई। सिंधी ज़ुबान में अलहाज रसूल बख्श ख़ान डेरो संदसि रहबर रहियो। अदब, मज़हब, तारीख़ ऐं सक़ाफ़त सां गॾोगॾु अरबी, फ़ारसी, सिंधी ऐं बिराहवी ॿोलियुनि में हुन घणरुखी धाराउनि में निमाया कम करे वॾो नालो कमायो। हीउ पहिरियों बिराहवी शाइर आहे जंहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाए जे केतिरनि सुरनि जो बिराहवी ॿोली में तर्जुमो करे बिराहवी क़ौम खे लतीफ़ जे पैगाम खां रोशनास करायो। जोहर बिरोही पंहिंजे कलम वसीले बिराहवी क़ौम, ज़ुबान ऐं अदब जी बेमिसाल ख़िदमत कई। सिंधी, बिराहवी ऐं उर्दू जे घणनि रिसालनि, अख़बारनि ऐं यादगार शुमारनि में मुख़्तलिफ़ सनफ़नि में संस मज़मून, मक़ाला ऐं शाइरी
छपी। हुन जा 80 खां वधीक किताब छपजी चुका आहिनि। काल्ह 16 जुलाई 2025 ते सुबुह जे पहर दिलि जे दौरे सबबु हुन पसाह पूरा कया। नाम्यारे शाइर ऐं लेखक अली दोस्त आजिज़ जोहर बिरोही बाबति लिखियो, हीअ जदीद शाइर खां वधीक जदीद मौलवी आहे। कंहिं नौजवान खे संस मुखालिफ़ मारे उन जी मुंडी बि लाहे खणी विया। शरई मसइले मूजिबि को बि मौलवी उन जी जनाज़े निमाज़ न पियो पढ़ाए। मालिक खेसि बिना जनाज़े निमाज़ जे दफ़न करण लाइ खंयो थे विया। हीअ मोटरसाइकिल ते चढ़ी वञी साणनि रस्ते में मिलियो, जनाज़ो रखाए उन जी निमाज़ पढ़ायई। उन ॻाल्हि ते मेहर जे मुफ़्ती करीम बख़्श मगसी साहिब खां सवाल कयो, मियां तोखे उन मसइले जी ख़बर कान हुई छा त बिना मुंडीअ वारी जनाज़े जी निमाज़ नाहे थींदी? हुई। हुन वराणियो, पोइ बि निमाज़ पढ़ाई। मुफ़्ती साहिब ॿियो सवाल कयो, निमाज़ न थी न, ॿियो छा? धणियनि जो इहो सूरत लथो न। हूअ सोचनि हा माण्हू त मोह, पर जनाज़े निमाज़ बि कान थियसि। जोहर साहिब मुरकंदे माक़ूल जवाबु ॾिनो, मुंहिंजे मदरसे में अहिड़ो को बि खुताबी न आहे जंहिंजो तख़लुस न हुजे। हमीद अरशद, अहमद ख़ान सरमद, अब्दुल कबीर अख्तर, अब्दुल गनी उल्फत। पाण सां तालुक़ वारनि ॿारनि तोड़े यारनि खे अॻिते आणण जूं हाल सारियूं कोशिशूं कंदो रहियो। बज़्म इल्म ठाहियई। मक़सदु उहा ई अदबी सरगर्मी। हिकु प्रोग्राम में कंहिं माइट खे तक़रीर लिखी ॾिनाई जेको पूरो सारो पढ़ियल हो। अख़बार बि ज़ोर सां पढ़ंदो हो। पढ़ंदे ग़लती कंदो हो त उनजी दुरुस्ती बि पाण ई ज़ोर सां कंदो हो। न ईअं न, आजियाणी जा 2 लफ़्ज़ पढ़ंदे मुझी पियो। भरी महफ़िल में रड़ करे चयाईं, जोहर साहिब दा अंत लिखांसि। जोहर साहिब ही छा लिखियो अथई त कचहरी में टहिकड़ो मची वियो। संदसि आवाज़ सन्हो, तंहिं करे कंहिं बि जलसे में तक़रीर केॾी बि सुठी करे, पर गोए उहे खणी वेंदा अथसि जंहिंजो गलो गुघो ऐं अंदाज़ नाटकी हूंदो आहे। सिनसाफ़ी उमिरि जो इस्तेमालु बि ॾाढो वक़्ताइतो कंदो। हिकु राति डॉक्टर अली शेर डेरो भर वारे ॻोठ में कंहिं मरीज़ खे ॾिसण पिए वियो। पुठियां मोटरसाइकिल ते हिकु हमराह बंदूक सां वेठल हुजेसि। जोहर साहिब पुछियसि, डॉक्टर साहिब ख़ैर त आहे, हिन वक़्तु काॾे पिया वञो? मरीज़ खे ॾिसण पियो वञा, डॉक्टर विराणियो। जोहर साहिब चयसि, पर तव्हां काफ़ी नायोसि छा जो बंदूक वारो बि खयों था वञोसि? ऐं हाणे अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था जोहर बिरोही जी शाइरी। जोहर बिरोही लिखे थो, कंहिं मिटायो ना राति जे रंग खे, लोक लाथो ना ज़हन जे ज़ंग खे। सूंहं फतके पई सांत सुॾके पई, कंहिं कुमहले ॾिनी बाहि हिन झंग खे। मुंहिंजा पंहिंजा हुया ओपरा थी विया, पाता लीका असां दर्द जे दंग खे। लफ़्ज़ रत छाण थिया मन में माधाण पिया, कंहिं न चोरियो वरी चाह जे चंग खे। जंग आहे जिते हिकिड़ो जोहर उते, सांढे थो साह सां नाव ऐं नंग खे। विकाम जन था महान माण्हू, वञाए वेठा ध्यान माण्हू। ज़मीर खे हालतन निहोड़ियो, झुके पिया के जुआन माण्हू। ही माण पे जो जहान आहे, थियनि था जग में निशान माण्हू। घुरनि था माण्हू जे ज़ात खां अॼु, जिया पे ख़ातिर अमान माण्हू। मतल्ला बाज़ार धी विकाणी, त खोले वेठा दुकान माण्हू। समाज बारूद वासियल आ, सिखी सिखे छा ज्ञान माण्हू। कदम कदम ते बिरोही जोहर, वठनि था सो इम्तिहान माण्हू। सावक रेज खां ख़ाली धरती, ॻोढ़नि सां थी आली धरती। काछे ऋण ते साहिब सदके, सादी सूंहं मिसाली धरती। चोॾस काफ़ी रंग रचनि था, पाए शफ़क़ जी लाली धरती। जेॾो उभ संवारियल आहे, एॾी पाक हिलाली धरती। मुंहिंजे दर्दनि लाइ दवा, माखी खीर जी प्याली धरती। जीवन जोड़ा हर हिकु लम्हो, दिल जी आहे वाली धरती। हा सोचे जोहर साहिब, चाहे हक़ बहाली धरती। रता रंग राणा बि कई विकाणा,
हिते के अघाणा हुते के अघाणा, चवन था त ही दौर आ इर्तिका जो, थिया मुल्ह बराबरि रांधा तोड़े काणा। मुफ़ादनि जे ख़ातिर ज़मीरनि खे मारियो, वरी हथ न ईंदा इहे टोल टाणा। बुखारा ही सम्झूं त ढापी वियासीं, सॼो मुल्क थींदो मिठो मखण चाणा। वॾी सघ सम्झूं सदा सादगी में, का परवाह कान्हे थियनि साह साणा। कुछण ऐं लुछण या पुछण ते आहे बंदिश, गुंजन में के दाणा उहे ई सियाणा। टुटो बख़्त पोइ तख़्त तख़्तो थो बणिजे, शहीदनि लाइ लिखंदासीं मरसिया निमाणा। अॻे जीअं जियूं था ए जोहर बिरोही, छॾे कोन सघिबा उहे पट पुराणा। फ़िज़ा में रंग हूंदा हुआ, मोहबत आम हूंदी हुई, त सुरहो सुबुह हूंदो हो, सुहानी शाम हूंदी हुई। हुयो को वक़्तु सिंधू में बि मौजूं मस्त हूंदियूं हुयूं, इलाही रिज़्क़ हूंदो हो त बरकत जाम हूंदी हुई। पटन ते सावकूं वेहड़ियूं जो ॼण चादर विछायल थी हुई, साञाह न्याणी भाइरनि वटि साम हूंदी हुई। कई जिन जिन मोहबत से पहाके वांगे पधरा हुआ, त कींझर ॼण मुहाणी ले थियल इनाम हूंदी हुई। उतर ओथर उथनि अहिड़ा, उतर ओथर उथनि अहिड़ा, वसे बरथर ऋण का छो, त धरती सारे हुबकारनि भरियल गाम हूंदी हुई। हुयो हर बोल आथत जो, मिठाई मुल्क हूंदो हो, गड़ी बि ज़हर वारी ॼण कतल बादाम हूंदी हुई। सहारा दोस्ती जा खीर थर वांगुरु उथल ऊचा, ऐं नियत ना मुरादनि जी असल नाकाम हूंदी हुई। ग़ज़ल जोहर बिरोही जा बि ओतींदा हुया मुर्कूं, समूरी शाइरी जॾहिं सॼण जे नाम हूंदी हुई। हीअ असीं नामेरे शाइर जोहर बिरोही खे भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब, अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। नाम्यारो लेखक शिकस्ता मज़ारी रत जे रिश्तनि में भरियल कावड़ जे उनवान हेठि लिखे थो, कंहिं बि ख़ानदान जे रिश्ते जी चैन जी हर कड़ी पंहिंजी जाइ ते अहमियत रखे थी। रिश्ता त अञा वॾी ॻाल्हि आहिनि, मगर कंहिं इमारत जी बि जेकॾहिं लखे सिरनि मां हिकिड़ी सिर निकिरी वञे त उहा बिल्डिंग बि ऐबदार या ख़तरनाक थी वेंदी आहे। असां जंहिं ख़िते में रहूं था उन में रिश्तनि जी महानता असांजे सवें सारनि जी सक़ाफ़त जे विरसे में शामिल हुजण सां गॾोगॾु असांजे जज़्बात ऐं अंदर जे अहसासनि जी तर्जमानी कंदड़ आहे। असांजा वॾा, असांजो छपर छांव, असांजा नौजवान, असांजी ताक़त ऐं असांजा निंढा असांजो मुस्तक़बिल आहिनि। सिंधी में चवणी आहे त वछ किले जे ज़ोर ते कुॾंदी आहे। सो असांजे ख़ानदान खणी उहे गॾियल हुजनि, जुदा या इनफ़रादी हुजनि, तिन जी अहमियत असांजे घर जे सरबराहनि ख़ासि तौरु वालदेन जी तरबियत कुल मंतक़ ऐं ताक़त ते मुनहसर आहे। जीअं सुधरियल समाजनि में ॿारनि लाइ वालदेन जा ऐं वालदेन लाइ ॿारनि जा मञियल समाजी हक़ आहिनि, तीअं असां वटि ॼाण जी खोड़ जे करे उहो तनासब घटि हुजण जे करे काफ़ी मुझारा आहिनि। असां पंहिंजे पारां घटि इल्म ऐं ॼाण हुजण जे करे घणाई अहिड़ा दकियानूसी मुहावरा ऐं इस्तलाह जोड़े रखिया आहिनि जेके असांजे रिश्तनि में दार विझण जो सबबु बणिजंदा आहिनि। जीअं चवंदा आहिनि त कमाऊ पुटु पीउ खे प्यारो हूंदो आहे, या वरी जेको चुल्ह ते सो दिलि ते, या ख़ानदाननि में वालदेन तरफ़ां वॾे पुट लाइ हिकु, निंढे पुट लाइ ॿी ऐं न्याणियुनि लाइ टीह तफ़ावती सोच ज़हन में हूंदी आहे। तीअं अहिड़ी निंढ वॾाई वारी सोच औलाद या ख़ानदान जे किन फ़र्दनि खे क़बूल हूंदी आहे ऐं किन खे क़बूल नाहे हूंदी। उतां ई डफेड़ शुरू थींदो आहे ऐं ख़ानदान में नफ़रत ऐं दुश्मनी जो ॿिज छटिजी वेंदो आहे, जेको वक़्तु गुज़रण सां वधी वण थींदो आहे ऐं ख़ानदानी रंजिशूं जनम वठणु शुरू थींदियूं आहिनि। पहिरीं अचूं था हिन इस्तलाह ते त कमाऊ पुटु पीउ खे प्यारो हूंदो आहे। सा सोच सरासर ग़लति ऐं मनफ़ी आहे। अहिड़ी सूरत हाल में कंहिं ख़ानदान में जेकॾहिं हिकु पुटु कमाऊ, धंधे धाड़ी या नौकिरी वारो आहे ऐं ॿियो थोरो माज़ूर ऐं कमज़ोर टाइप या बेरोज़गार आहे, त छा उनखे उन ख़ानदान या घर में रहणु खाइण पीअण जो को हक़ नाहे?
अहिड़े फ़र्द सां इम्तियाज़ी सलूक, ख़ानदान तरफ़ां तंज़, रोज़ जा ताना ऐं मिहणा उनजी कहिड़ी ज़हनी नफ़सियाती हालत करे छॾींदा आहिनि तव्हांजो इदराक कंहिं कंहिं ख़ानदान खे हूंदो आहे। न त रोज़ जा ताना मिहणा अहिड़े शख़्स खे अञा वधीक कमज़ोर करे छॾींदा आहिनि। नतीजे में नफ़रत ऐं बदिले जी हिकु बाहि संदसि दिलि में ॿरी पवंदी आहे। अॻिते हली उनजा ख़ौफ़नाक नतीजा निकिरी सघनि था। जेकॾहिं उनखे अॻु में ई आथत ऐं हौसलो ॾिजे त ज़हनी तौरु मज़बूत थी सघे थो ऐं मुस्तक़बिल जो कारगर शख़्स साबित थी सघे थो। अहिड़ी सूरतहाल खे शाह साहिब कहिड़े न ऐसन नमूने बयानु कयो आहे। तरे भॻी किंगरी ठल्हा फेरारे आणे नकी निए तबे सलाड़ी वते साथ सी। जेकॾहिं कंहिं ख़ानदान जा वॾड़ा सिर्फ़ु इन ॻाल्हि ते ई सोच ऐं वीचार कनि था ख़ानदान में को बि माण्हू नाकारा नाहे हूंदो, कंहिं न कंहिं माण्हू में का न का ख़ूबी या का न का क़ाबिलियत ज़रूरु हूंदी आहे। असांखे सिर्फ़ु उहा ख़ूबी या क़ाबिलियत ॻोल्हे लहण जी ज़रूरत हूंदी आहे त हू त घणनि ख़ानदाननि में मुस्तक़बिल जे कंहिं बि इम्कानी ख़तरे खे ख़तमु करे सघिजे थो। उन लाइ असांखे उनखे अहसास कमतरी में मुब्तला करण बदिरां फ़क़्ति हौसलो ॾियणो हूंदो आहे। उनजी इज़त नफ़्स जो ख़्यालु रखिणो हूंदो आहे। असांजे ख़ानदाननि में बि वॾे में वॾी खोट इहा आहे जो असांजा वॾड़ा कंहिं बि घर जे फ़र्द जी संदसि मर्ज़ी खे उनजे इज़हार करण खां अॻु में रद्द करे छॾींदा आहिनि। मतिलबु त संदसि मर्ज़ी मूजिबि संदसि मुस्तक़बिल जी फील्ड जी चूंड खां महरूम करणु ऐं उन ते पंहिंजी मर्ज़ी मढ़णु त न बाबा तोखे ही न हू शइ करणी आहे। जेकॾहिं छोकिरो या छोकिरी कंप्यूटर टेक्नोलॉजी IT या AI में दिलचस्पी रखनि था ऐं वालदेन उनखे ज़ोर ज़बरदस्ती मेडिकल इंजीनियरिंग या एजुकेशन में मोकिलनि था तॾहिं बि उन फ़र्द जे ख़्यालनि ऐं मनसूबाबंदी जो तवाज़ुन बरक़रार नथो रहे। पंहिंजी पसंदीदा फील्ड खसिजी वञण जे करे हूअ ॿी फील्ड में दिलचस्पी नथो वठे ऐं नतीजे में फेल थी थो वञे या तालीमी अध में छॾे ज़िंदगीअ जे असल मक़सद ताईं हटी वञे थो। सुधरियल मुआशरनि में हिन दौर में ॿार जी मर्ज़ी खे अहमियत ॾिनी वेंदी आहे ऐं वालदेन तरफ़ां उन ते फ़ोकस कयो वेंदो आहे। मगर असां वटि उनजो उबतड़ थींदो आहे। ॿार जो कैरियर ज़रूरी न आहे, उनजी शादी ज़रूरी आहे। माउ चवंदी त अबा मां पंहिंजी ज़िंदगी में तुंहिंजो घर आबाद ॾिसणु चाहियां थी, मां पंहिंजा पोटा ऐं पोटियूं ॾिसणु चाहियां थी। पीउ जी बि साॻी मर्ज़ी हूंदी आहे त छोकिरे या छोकिरी जी जल्द शादी करे ॿार सिर था लाहियूं। शादी थियण खां पोइ फ़र्द न त पंहिंजो कैरियर ठाहे सघे थो ऐं न पंहिंजे नए पैदा थियल औलाद जो मुस्तक़बिल संवारे सघे थो। हूअ घरेलू ज़िम्मेवारियुनि में जकड़जी वञे थो। किथे किथे त वालदेन जबरन चाइल्ड मैरिज कराए पंहिंजे ॿारनि जो आईंदो पंहिंजे हथनि सां ई तबाह कनि था, जॾहिं त उहो समाजी ऐं क़ानूनी ॿिन्ही तौरु जुर्म आहे। चुल्ह ते सो दिलि ते ऐं दर्जने ॿिया अहिड़ा नाकारी मुहावरा बि असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी ते मनफ़ी असरु विझनि था। चुल्ह ते अव्हां सां अव्हांजो दुश्मन बि वेही सघे थो, को चोर बिशनी ऐं ठग बि वेही सघे थो। किसो कोता अव्हांजी चुल्ह यानी दिलि जे वेझो रहंदड़ मुस्तक़बिल में अव्हांजो कातिल बि थी सघे थो। सो अहिड़े मुहावरे ते बि सोच ऐं वीचार यानी नज़रसानी कजे त बहितरु आहे, छो त कॾहिं कॾहिं अव्हांजो सॼण ऐं ख़ैरु ख़्वाह अव्हां खां सवें किलोमीटर परे रही बि अव्हां जे बारे में भलो सोचींदो आहे, वेझो त कोझो हूंदो आहे। हीअ रोज़ जे अख़बारनि जा पना उथलाए ॾिसो त भाउ भाउ खे मारियो बीठो आहे। चाचनि मामनि ऐं मारोटनि ऐं सोटनि में थोरी थोरी ॻाल्हि त हिक ॿिए खे ॻोल्हियुनि सां परूण करे रखण जा वाक़िया वधी रहिया आहिनि। रत जे रिश्तनि में बाहि लॻल आहे। ईअं छो आहे? उन जा बुनियादी कारण मथां मथे बयानु कयल मतन में अव्हां खे मिली वञनि। हीअ ख़ूबसूरत लेख असीं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो शिकस्ता मज़ारी जो। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। माहौलियाती बिगाड़ घुरबल समझ ऐं सलाहियत जे उनवान हेठि इरशाद लगारी लिखे थो, 14 जुलाई 2025 वारी बरसात जीअं मुने कलाक अंदरि समूरे हैदराबाद शहर खे डंड में तब्दील करे छॾियो, तंहिं मां हिकिड़ी हक़ीक़त साफ़ ज़ाहिर थी साम्हूं आई त असांजे इंतिज़ामी इदारनि खे या त माहौलियाती तब्दीलियुनि बिगाड़ जी माॻे काई ख़बर चार ई नाहे।
या जे आहे त उहे इदारा पाण खे उन लाइ ज़िम्मेवार नथा सम्झनि त पंहिंजनि शहरनि खे मौसमनि जे नामहिरबानियुनि खां महफ़ूज़ रखण लाइ खे न के महिलायता उपाउ बि वठिणा आहिनि। वरी जे भला जेकॾहिं कंहिं शहर जो कोई चूंडियल नुमाइंदो या कंहिं शहर जो कोई चङो अमलदार शहरनि लाइ कुझु वाक़े करणु चाहींदो बि हुजे तॾहिं बि वटिसि न त घुर्बल फ़नी वसीला मौजूदु आहिनि ऐं न ई उहा लाॻापियल सम्झ जंहिंसां मौसमनि जे नामहिरबानियुनि खे बहितर अंदाज़ में मुंहुं ॾेई सघिजे। नतीजे में हर साल बरसाति में सिंध जो को बि शहर खणी जो ॾिसंदो त ॿुॾल ई मिलंदो। रुॻो सिंध बि छो, थोरे घणे फ़र्क़ सां समूरे मुल्क जो साॻियो हाल आहे। मिसाल तौरु हेलोकियन जारी बरसातुनि में लाहौर जो जेको हाल आहे सो वरी कंहिंखां ॻुझो आहे छा? ईअं मुल्क जा ॿिया शहर बि जेकॾहिं ॾिसबा त उन्हनि शहरनि जूं बि उहे आबादियूं जिते आम ख़ल्क़ रहे थी उतां जो न त ड्रेनेज फाल नज़र ईंदो न ई सेवरेज बिजली गैस या ॿियनि बुनियादी शहरी सहूलियतुनि जो सीबतो ढांचो हूंदो। उन मां पतो पवे थो त हितां जी हुकुमरान तबक़नि ऐं रियासती इदारनि वटि आवाम एजेंडा ते आहे ई कोन। जेकॾहिं ईअं न हुजे हा त कुझु ॾींहं पहिरीं सवात में हिक ई ख़ानदान जा 10 खां मथे भाती नदी में ओचितो फासण खां पोइ कलाक ताईं वाहिरल वाझाईंदे निंदड़का थी डलुड़नि हा। सो बहरहाल ॻाल्हि जितां बि खणिजे या खणाइजे नतीजो इहो थो वञी बीहे त हितां जी रियासती इंतिज़ामिया वटि अवाम लाइ न त का ओचिती आफ़त दौरान वाहर आहे न ई का अहिड़ी डिघी मुदे वारी रिथा जिते ईमानदारी सां अमल कंदे उन्हनि मौसमी असरनि खे मुंहुं ॾेई सघिजे जेके हिन वक़्तु पाकिस्तान समेत सॼी दुनिया जो सभ खां वॾो मसइलो बणियल आहिनि। इन ॾिस में तव्हां असां कुझु ॾींहं अवल ॾिठो त अमेरिका जहिड़े मुल्क खे बि कीन टेक्सास वारे तूफ़ान धोड़े रखियो। इहा त वरी बि अमरीकी रियासत हुई जंहिं थोरे घणे फ़र्क़ सां बहाली जा इंतज़ाम संभाले वरिता। जेकॾहिं अहिड़ो कोई तूफ़ान असां जहिड़े मुल्क में अची वञे त हिते सम्झो था त पोयां छा बचे हा। बल्कि जेकॾहिं ॾिसूं त सिंध में 2010 वारी महाॿोॾ असांजो अखियूं खोलण लाइ काफ़ी हुई। उहा ॿोॾ जंहिंमें किरोड़े इंसान बेघर थिया सवें अजल जो शिकार बणिया हज़ारे आगाह थिया तंहिं सिंध जे मुआशी समाजी इतिहास जी त काया पलट करे छॾी पर पोइ बि असांजा इदारा न सुधरी सघिया सो न सुधरी सघिया। 2010 खे अॼु 15 साल थिया आहिनि। छा छा न पिए थी सघियो उन विच में सिंध जे समूरनि शहरनि जे निकासी वारे सिस्टम खे बहितर करण जे नाले में जेके बजटूं आयूं वियूं जेकॾहिं उन्हनि जो समूरो असुलु रिकॉर्ड साम्हूं रखिजे ऐं सिंध में उन्हनि ख़र्चनि जे बदिले में थियल कमनि जी सचाई साम्हूं आणिजे त ख़बर पइजी वेंदी त असीं ॿोॾनि ऐं बरसातुनि खां केतिरा महफ़ूज़ बणाया विया आहियूं। तव्हीं जेकॾहिं 2010 वारी ॿोॾ खां पोइ माहौल जी सम्झ रखंदड़ माहिरनि जूं उहे लिखतूं पढ़ी ॾिसो जिन में हुकुमराननि खे पिराइते अंदाज़ में इहो ॿुधायो वियो हो त आईंदे अहिड़ियुनि तबाहियुनि खां कीअं बची थो सघिजे। तंहिंखां पोइ सच बि त हितां जे हुकुमराननि मां हाणे काई भलाई जी उमेदु रखण बि अजाई थी लॻे। उहो इन करे जो कंहिं बि सलाह या तजवीज़ खे संजीदा न वरितो वियो। सिंधू दरिया जा असलोका ॿेला कुली तौरु बहाल न कया विया से न कया विया। पाणी जे कुदरती लंघन ते जेके कब्ज़ा थियल आहिनि से पिणु न छॾाया विया। बसि दरिया जे बंदनि ते थोरो घणो कमु थियो पर उहो बंदोबस्तु बि वक़्तु गुज़रण सां गॾु हाणे साॻी सघ जो न रहियो हूंदो। ऐं हेल मौसम जो हेसिताईं जो जेको रुख़ आहे सो जेकॾहिं जारी रहियो त दरिया में वॾी ॿोॾ बि अची सघे थी। ऐं जे ईअं थिए थो त बंदनि जी सूरत हाल कहिड़ी आहे। जेकॾहिं भुलिजूं नथा त 2022 में बंदनि जी सूरत हाल बाबति सिंध जे वॾे वज़ीर खे जेका ब्रीफिंग ॾिनी वई हुई तंहिंमें 104 अहिड़ा हंध ॿुधाया विया हुआ जितां पाणी जो दॿाउ वधी सघियो पए। उन्हनि बंदनि में गुडू वटां 10 सखर बिराज जे साॼे पासे 22 खाॿे पासे 36 ऐं कोटड़ी वटां 28 हंध कमज़ोर ॼाणाया विया हुआ। जंहिंखां पोइ सिंध जे वॾे वज़ीर एमरजेंसी बुनियादनि ते उन्हनि बंदनि ते कमु करण जा हुकम बि जारी कया हुआ पर बाद में उन्हनि बंदनि ते केतिरो कमु थी सघियो सा ख़बर त बहरहाल पाण खे सिंध हुकूमत ॾेई सघे थी। वाज़ह रहे त ॻाल्हि रुॻो दरिया जे बंदनि जी न पर शहरनि जे इंतिज़ाम जी बि ओतिरी हसास आहे छाकाणि जो शहरी ॿोॾ बि साॻे निज़ाम सां जुड़ियल आहे।
यादि रखो त माहौलियाती बिगाड़ हाणे कुल वक़्ती ख़तरो आहे। हाणे या त ॿोॾूं ईंदियूं या सख़्तु सोकाड़ा। उन करे असांजा इदारा जेसिताईं डिघे मुदे वारियूं पॉलिसियूं जोड़े उन्हनि ते लॻातार चौकसी सां अमल न कंदा, ओसिताईं असीं परेशानियुनि खे भोॻींदा ई रहंदासीं। मिसाल तौरु सिंध हिन वक़्तु जिन नाकारी माहौलियाती असरनि खे भोॻे रही आहे, तंहिंमें कोयले जी खोट सबबि थर जी उजाड़ खां वेंदे ॿेरनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा ऐं मलीर खां वेंदे गोरख ताईं खीर थर में अंदरूं अंदरि समूरी पटी हथां लैंड माफ़िया जी वालार वारियूं रिथाऊं असांजे साम्हूं आहिनि, जिन खे केर बि रोकण वारो न आहे। बल्कि अलमियो इहो आहे त सिंध सरकार अहिड़ियुनि माहौल मुख़ालिफ़ रिथाउनि जी सहकारी थियो बीठी आहे। उन समूरे तनाज़र में पाण इहो लाज़मी था सम्झूं त सिंध हुकूमत खे बिना देर गैर जानिबदार माहौलियाती माहिरनि जी हिकिड़ी जो हिकिड़ो जामे कठ कोठाए माहौलियाती ख़तरनि जा तफ़सील सम्झणु घुरिजनि ऐं उनखां पोइ अहिड़नि ई माहौलियाती माहिरनि जी हिकु बाइख़्तियार कमेटी जोड़े इंतिज़ामिया सां सलाही वञे, जेका कमेटी इदारनि खे घटि मुदे ऐं डिघे मुदे वारियूं रिथाऊं रथी ॾे। ॿी सूरत में रुॻो ज़िले इंतिज़ामिया मथां भाण मां कंहिं बि बहितर नतीजा न मिली सघंदा, छाकाणि जो उन्हनि वटि माहौलियाती बहिराननि खे सम्झणु ऐं उन्हनि खे मुंहुं ॾियण वारी न त जोगी सलाहियत आहे, न ई घुर्बल ॼाण। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं इरशाद लगारी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदे इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन